पहिरीं मीटिंग थी उहा थी जनवरी 2020 में, जेका प्रोफेसर भीखाराम साहब लंच अरेंज कई ऐं उते लंडन में साईं आया त उते इहे सभु शयूं असां डिस्कस कंदा रहियासीं त कीअं इम्प्रूव कजनि हेल्थ केयर। पंहिंजे हवाले सां असीं एज़ ए ओवरसीज़ जेके कमु करियूं पिया 25 सालनि खां उहे पंहिंजी कंट्रीब्यूशन कहिड़ी ॾेई सघूं था। पहिरीं मीटिंग ॾाढी सुठी रही। हैदराबाद में प्रीमिसिस ॾाढी ॾुखी हुई, महांगी बि हुई, हर शइ महांगाई वारे सिलसिले में, ऐं उन में असांजो पर्पज़ हल कोन पिए, जेको सर्विस जो असांजो प्लान उहो हल कोन पियो थियो। छो जो जेकॾहिं असीं करोड़नि जी हिते बिल्डिंग वठूं, ॿनियूं वठूं त ऑटोमेटिकली इहो पेशेंट ते ई बर्डन ॾियूं। त उन हिसाब सां उहा शइ बहितर सम्झोसीं त रिमोट एरियाज़ ते जिते का सुठी प्रीमिसिस मिले ऐं उते जेको इन प्रोजेक्ट खे शुरू कयोसीं। अंदरूनी सिंध में जेके बि सूरत हाल फैसिलिटीज़ हेल्थ जूं तव्हांखे ख़बर आहिनि, ऐं कंसल्टेंट्स बि उते घटि था वञनि। सो इन हवाले सां अलाह साईं मौक़ो ॾिनो, प्रीमिसिस मिली वई, कमु शुरू कयोसीं। हाणे बिल्डिंग अलहमदिल्ला उहो तयारु आहे। मुंहिंजे पटे वाले खां वठी जेके डॉक्टर उते इहो क्लियर मैसेज आहे त असीं पेशेंट्स खे रिसीव कीअं करियूं, पेशेंट्स खे पंहिंजी फैमिली मेंबर सम्झी पोइ ट्रीट करियूं, उहो डॉक्टरनि ताईं मैसेज आहे, उहो असांजे मैनेजर्स ताईं बि आहे, असांजे पीओन ताईं इहो साॻियो मैसेज आहे। मक़सदु छा आहे, छो सर्विसिस असांजी कामयाबु थींदी, इन जे पुठियां 2-3 काज़ आहिनि। वॾे में वॾो एम इहो आहे त असांजी पंहिंजी फैमिलीज़ सफ़र कयो आहे। हिते जॾहिं असीं वेंदासीं हॉस्पिटल्स में हुननि सां नेगोशिएट करणु, त मल्टी डिसिप्लिन टीम जो को कंसेप्ट ई कोन हो। माना हू उन ते कावड़ कंदा हुआ त हिकिड़ो कंसल्टेंट ॿिए खां एतिरी स्टिग्मा आहे जो उन खां सलाह वठण लाइ तयारु कोन हो। उन नतीजे में सोचो त इहा शइ हाणे जेके बि पाण ऑब्ज़र्व कयूं आहिनि शयूं, उन्हनि खे आहिस्ते आहिस्ते असीं उन्हनि खे दूरि करे ऐं असीं का शइ कढूं। उन स्टार्टिंग असीं सभु जेके बि स्पेशलिटीज़ आहिनि, ख़ासि तौर ते कार्डियोलॉजी थी, साइकाइट्री थी, इंटरनल मेडिसन थी, पीडियाट्रिक्स, गायनी, त इन्हनि सभिनी स्पेशलिटीज़ खे फस्ट स्टेप तौरु आउट पेशेंट शुरू करियूं पिया। उनखां अलावा ॿी जेका शइ आहे त असीं जेका लर्निंग पहिरीं इंग्लैंड में कई आहे, त स्टार्ट असीं जेको रेफरल सिस्टम कंदासीं उहो जीपीज़ खां कंदासीं। जीपीज़ खे बि ट्रेन करियूं पिया, उन में सीनियर बि आहिनि, जूनियर बि आहिनि। रेफरल कीअं कजे, कहिड़े पेशेंट खे हुनखे ॾिसणु घुरिजे, कहिड़े खे हुनखे टर्शरी सेकेंडरी या स्पेशलिटी ॾे रेफर करणु घुरिजे। अगरि पेशेंट तव्हां वटि सिंपली फॉर एग्ज़ाम्पल के माइनर केस में अचे थो, उन खे तव्हां क्रॉनिक खे सम्झी ऐं उनखे ट्रीट करियो त उन जो छा थींदो, उन 10 दवाऊं ॾेई छॾींदो। त कोशिशि कयूं त जेको टारगेट ट्रीटमेंट थिए, प्रॉपर तरीक़े सां ट्रायल थिए। जेकॾहिं कंहिं कंसल्टेंट जो पेशेंट उहो न आहे त उनखे फ़ौरन ॿिए कंसल्टेंट खे रेफर करे जेका स्पेशलिटी डिज़र्व करे थो। त ज़ाहिर इन में थोरो असांखे बि ॾुखियाई थींदियूं, पर एम क्लियर आहे, विजन असांजो क्लियर आहे, ऐं इनशाला साईं सभु असांखे ई दोस्त मदद कंदा। रेडियोलॉजी सर्विसिस में असां एक्सरे, अल्ट्रासाउंड ऐं जेको आहे ECG वग़ैरह इहे बि असां कंदासीं। ऐं जेके बि तव्हां सम्झो था थी पेशेंट को डिज़र्विंग ई आहे ऐं पेशेंट अफोर्ड नथो करे सघे त असां हुनखे फ्री ऑफ कॉस्ट सॼी उनजी लेबॉरेटरीज़ वग़ैरह असीं कंदासीं। असल मक़सदु आहे त असां सुठी शइ ठाही छॾी, पर हाणे उते माण्हुनि खे कीअं फैसिलिटीज़ कजे, उन माण्हुनि खे गैदर करण में इंशाअल्लाह डॉक्टर ईसा लेबॉरेटरी तव्हां सां गॾु हूंदी। मूं ॾे हफ़्तो 10 ॾींहं अॻु में शायदि आया डॉक्टर शोएब संगत जी यूनिवर्सिटी में, ऐं मूंखे इहो ई ॿुधायूं त असां हीअ कमु कयूं था। मुंहिंजो भाउ जी बिस्मिल्लाह, अहिड़ी का ॻाल्हि ई कान्हे जो तव्हां जहिड़ा माण्हू अचनि, ख़ासि करे उतां UK मां हिते अचे, असांजे ग़रीब मरीज़नि खे का हेल्प मिले। असांजे जेतिरा इसरा यूनिवर्सिटी कंसर्न आहे त असां हर मुमकिन खे मदद कंदासीं, जंहिं बि क़िस्म जी जेका मदद। हिननि चयो असांखे लेबॉरेटरी सर्विस ॾियो, असांजे सैटेलाइट लेबॉरेटरी खोले ॾियो, त बिल्कुलु कंदासीं। पर तव्हांजो अहिड़ो को पेशेंट हुजे जेको उते हैंडल नथो थी सघे, असां टर्शरी केयर आहे, तव्हां ट्रांसफ़र कयो, वील टेक केयर ऑफ पेशेंट। छाकाणि असां वटि त अस्पताल 300 बेडेड वेलफेयर बि आहे ऐं प्राइवेट बि आहे। मां जॾहिं 97 में MS पहिरियों मां वियुसि वार्ड हिकिड़े में, उते बेड ते हिकिड़ो ॿारु पियो हुजे, 12 महीननि खनि जो, 12 सालनि जो हुजे, मास्टर जो मरी वियो आहे। जो मथो में मास्टर जी नास्ते जी न या मच्छी जीअं साह खणंदी आहे, ईअं हिनजो नकु हले पियो। भई हिकिड़ो माण्हू हुजे जेको पंहिंजो मथो टेकी हुनजे बेड ते पियो हुजे, मां हुनजे पुठीअ ते हथु रखियो त हुन अखियुनि मां ॻोढ़ा पियो विया। मां चाचा छा आहे, चई हिकिड़ो पुटु आहे, 3.5 महीना अस्पताल में मूंखे थिया आहिनि, 3 ऑपरेशन थिया अथसि, हाणे चवनि था खून ॾे। मां ज़ाल जा ज़ेवर बि खपाया, ढगा बि खपाया, हाणे मूं वटि इहो पैसा कोन्हे जो मां हिनखे एम्बुलेंस में विझी डेड बॉडी खणी वञा।
हक़ीक़त में तव्हां शाम जो जेकॾहिं सदर बाज़ार में वेंदो त माण्हू वेठा हिसाब कंदा आहिनि त असांखे डॉक्टर जी फी जा केतिरा पैसा ॾियणा आहिनि, दवा जा केतिरा पैसा ॾियणा आहिनि। दवाऊं ऐं टेस्टूं एॾियूं महांगियूं थी वियूं आहिनि। ऐं नज़ीर साहब जे हिते वेहण जो फ़ाइदो वठंदे साईं जन खे रिक्वेस्ट कंदुसि त सर तव्हां जेके बि अहिड़ा जेके पेरीफ्री में जेके सेल्फ सस्टेंट प्राइवेट जेके बि क़िस्म जा सेल्फ सस्टेंट प्रोजेक्ट आहिनि हिनखे तव्हांजी यूनिवर्सिटी ओन करे हिननि खे तव्हां पाण सां एफिलेटेड करियो त जीअं त हुते जेको डॉक्टर या कंसल्टेंट नौकिरी करे थो उनखे घटि में घटि टीचिंग जो एक्सपीरियंस जो आसिरो हूंदो त उहो जेको आहे सो उते कंदो। असां इदारा पंहिंजा बिल्कुलु ठाहियूं, प्राइवेट ठाहियूं, बिल्कुलु जस आहे। इनशाला असांजी उमेदु आहे त अली रज़ा मीरजत साहब जेको इहो खयों आहे इहो बि इंटरनेशनल लेवल ते कमु कंदो। ठीकु आहे, असांजूं उमेदूं ऐं असीं बि अली रज़ा साहब सां गॾु आहियूं, पर असल में असां एक्चुअली कोशिशि करियूं त रूट लेवल ते माना असांखे कमु खणणु खपे, असांखे नॉलेज ॾियणु खपे त जेकर असांजो जॾहिं मरीज़ उन लेवल ते वञे थो घटि में घटि सेफ हैंड्स में त पुॼे। इदारा हलंदा आहिनि डोनेशन सां। इदारे जो जॾहिं बि को जेकॾहिं हिकिड़ो को ॿेड़ो जंहिं खयों आहे, जंहिं स्टार्ट कयो आहे, हिकिड़ो स्टेप जंहिं खयों आहे उन सां स्टेप सां गॾु असांखे स्टेप मिलाइणो आहे। छो त जेकॾहिं ख़िदमत आहे त मुंहिंजो फ़र्ज़ु आहे असां इन ई नमूने सां सपोर्ट करियूं जो इहो ग़रीबनि जो इदारो हुजे ऐं ग़रीब उन मां फ़ाइदो वठी सघे। इहा बिल्कुलु ज़रूरत हुई असांजे जेके टंडे आदम शहर में या रिमोट शहर में ऐं उन में मेडिकल फैसिलिटीज़ ॾियण जी। जंहिं सां पहिरियों दफ़ो अली रज़ा आयो मूं वटि, मूंखे चईंदा हली था भाईजान ॾिसूं था त बिल्कुलु ऐं सम्झां थो त हिकिड़ो जहाज़ आहे, हॉस्पिटल खोलणु या हॉस्पिटल खे हलाइणु या उनखे रन करणु, उन में इहो ख़ुदा करणु जेको आहे उहो जहाज़ आहे। असां दुआगो आहियूं अली रज़ा साहब जे लाइ त उन जहाज़ में कामयाबु। ऐं सम्झां थो हिन धरतीअ जे हवाले सां असांखे पंहिंजो कंट्रीब्यूट करणु खपे। धरती खे हिकु तरफ़ माहौलियाती ख़तरा आहिनि त ॿिए तरफ़ जेको धरती जेको सो हिन बीमारियुनि जे वर चढ़ियल आहे त हिन जे धरती ते जेके माण्हू रहनि था उहे बि बीमारियुनि जे वर चढ़ियल आहिनि। त पाण कोशिशि कंदासीं। असांजी साईं तव्हां सां फुल सपोर्ट आहे।